अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। काक कढ़ी वण वया बरिया महल माग सोढे जे सरतियूं विध्यस वह विराग सूरन लाया सांग सिघो मोटिज सुपरी भलारे भिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजी ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 24 जनवरी सूमर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आवां जी ख़िदमत में हाज़ुर आवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरुआत में आवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जो मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब ताबीरनि सलाम लहनि। प्रोग्राम सोच वीचार में अॼु शामिल हूंदियूं ख़बरूं जंहिंमें वर्ल्ड सिंधी कांग्रेस ऐं GM सैयद मेमोरियल तरफ़ां मुख़्तलिफ़ शख़्सियतनि खे ॾिनल एवार्ड, स्कूलनि जा हड़प थींदड़ फंड, घोटकी जे साफ़ी जीवतराम मंगलाणी जो विछोड़ो ऐं खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ थींदड़ एहतजाजनि समेत जग जहान जूं ख़बरूं अव्हां जी ख़िदमत में पेश कंदासीं। नामियारे लेखक नसीर मेमण जो आदम गणप वारे मामले ते लिखियल लेख पिणु शामिल हूंदो। अव्हां खे ख़बर आहे त प्रोग्राम सुबुह जो 8 वॻे, शाम जो 4 वॻे ऐं राति जो 11:45 ते अव्हां जी ख़िदमत में पेश कयो वेंदो आहे। सभ खां पहिरियां असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था ख़बरूं। सिंध ऐं बलूचिस्तान सां वास्तो रखंदड़ केतिराई क़ौमी कारकुन अञा ताईं गुम आहिनि। उहे कारकुन जिन खे खंभे गुम कयो वियो तिन जो अञा ताईं को बि पतो पइजी नाहे सघियो। सिंध तोड़े बलूचिस्तान जा सञाहवंद अदीब, लेखक, शाइर ऐं सियासी अॻवान इन मामले ते सरापा एहतजाज बणियल आहिनि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुसलसल एहतजाज कया पिया वञनि। खंभे गुम कयल सदाम शर, अयाज़ लतीफ़, अयूब कांधड़ो, इंसाफ़ दायो, अलह वधायो महर, सागर सईद गाॾही ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ रोज़ानी जी बुनियाद ते ऐलानियल एहतजाजी कैंप जे सिलसिले में काल्ह बि पका चांग में एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वियो, जंहिंजी अॻवानी जस्कम जो सीनियर अॻवान सरफराज़ मेमण, GA सिंध क़ौमी पार्टी जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी फरीद रतड़, डॉक्टर नज़ीर खोखर, सूफ़ी हाजन गुल, सदाम चांडियो, वकार कोरी, तस्वर बाक़ी, सिकंदर बालादी, मियांदाद सोलंगी, सिंधी राशिद, इम्तियाज़ शर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज जो सिलसिलो जारी रहियो। अॻवाननि ऐं कारकुननि उन मौक़े ते मुतालबो कयो त दुनिया जा बाज़मीर इदारा हिननि मज़लूमनि जे आवाज़ ॾांहुं ध्यानु ॾियनि ऐं सदाम शर समेत समूरनि खंभियल क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे। GM सैयद मेमोरियल कमेटी ऐं वर्ल्ड सिंधी कांग्रेस तरफ़ां साल 2021 लाइ GM सैयद मेमोरियल एवार्ड रोहड़ी सां वास्तो रखंदड़ सुहेल मेमण ऐं अल्हास नगर हिंदुस्तान जे साईं डॉक्टर राम जवाहराणी खे ॾिनो वियो आहे। GM सैयद मेमोरियल एवार्ड उन्हनि शख़्सियतनि खे ॾिना वेंदा आहिनि जिन साईं GM सैयद जे फ़लसफ़े जी रोशनी में सिंध जे क़ौमी ख़ुदमुख़्तियारी जी जदोजहद में भरपूर हिसो वरितो हूंदो आहे। जॾहिं खां एवार्ड जो सिलसिलो शुरू थियो आहे तॾहिं खां जिन शख़्सियतनि खे एवार्ड ॾिना विया आहिनि उन्हनि जा नाला बि अव्हां खे ॿुधाईंदा हलूं। कीरत बाबाणी, इब्राहिम जोयो, डॉक्टर मोतीलाल जुतवाणी, शोभो ज्ञानचंदाणी, आज़ाद काज़ी, मोहन गेहाणी, ख़ादिम सुमरो, डॉक्टर घनश्याम प्रकाश, डॉक्टर सफदर सरकी, सुंदर आगाणी, अब्दुल वाहिद आरिसर, ख़ाकी जोयो, प्रोफेसर बलदीव मतलाणी, डॉक्टर चार्ल्स, बसीर नवीद, ख़ालिद हाशमाणी, नाज सनाई, प्रोफेसर MK जेटली, ताज जोयो, वीना शरंगी,
अता मोहम्मद बंभरो, सुंदरी उत्तम चंदाणी, अब्दुल खालिक जुनेजो, पारू चावला, अली नवाज बुट्ट, डॉक्टर जगदीश सुभराज, कामरेड रोचीराम, हीरो ठाकुर, उस्ताद मोहम्मद राहिमो, यासीन जुनेजो, डॉक्टर हैदर लाशारी, साइण सुरिया मखदूम। हीअ उन्हनि शख़्सियतनि जा नाला हुआ जिन खे एवार्ड मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॾिना विया, जॾहिं त हिन भेरे 2021 जो एवार्ड सुहेल मेमण ऐं डॉक्टर राम जवाहराणी जे नाले कयो वियो आहे। सरकारी स्कूलनि खे साल में हिकु भेरो मिलंदड़ SMC फंड जे ख़र्चनि जी त सभिनी खे ख़बर हूंदी आहे, मगर स्कूलनि लाइ हज़ारनि लखनि में हर 3 महीने जारी थींदड़ कॉन्टेजेंसी बजेट जी ख़बरचार वठंदा आहियूं। उन फंड या बजेट जो उहो ई त कमाल आहे त हिन खे कंहिं बि बजेट बुक में मेंशन न कयो वेंदो आहे। बसि मैनुअल बिल ठाहे ट्रेज़री मां पास कराए कंहिं विच वारे ठेकेदार या स्टाम्प वेंडर जे अकाउंट में पैसा ट्रांसफ़र कराया वेंदा आहिनि ऐं मिली विरहाए हड़प कया वेंदा आहिनि। सभिनी स्कूलनि जे हेडमास्टरनि, ज़िले ऑफिसरनि, अकाउंट्स क्लार्कनि खे उन बजेट जी सभु ॼाण हूंदी आहे, मगर मजाल आहे जो कंहिंखे खुड़क बि थियण ॾियनि। ख़बरूं आहिनि त मिडल स्कूलनि खे क्वार्टरली 30 खां 50,000, हाई स्कूलनि खे 50 खां 80 ऐं हायर सेकेंडरी खे 80 खां लख ताईं मिलंदा आहिनि। जेके DDO ऐं ऑफिसर शाही एतिरी त सफ़ाई सां साफ़ कंदा आहिनि जो मजाल आहे कंहिं ताईं ख़बर पहुचे। मज़े जी ॻाल्हि त हिकु ऑफिसर 8 या 10 स्कूलनि जा DDOs पावर पाण वटि रखी तमामु सफ़ाई सां उहो बजेट हड़प करे छॾींदो आहे ऐं ज़माने साम्हूं साहिब बणिजी ऐं ऑनेस्टी जा लेक्चर पिया ॾींदा आहिनि। असां माण्हू सदाईं इन शिकायत में रहंदा आहियूं त सरकारी स्कूलनि में सहूलियतूं नथियूं ॾिनियूं वञनि। जेकॾहिं ही सभु बजेट नेक नियती सां स्कूलनि ते ख़र्च थिए त बुनियादी सहूलियतनि जी खोट कंहिं हद ताईं पूरी करे सघिजे थी। GA सिंध मुहाज़ तरफ़ां साईं GM सैद जी 119 सालगिरह काल हैदराबाद प्रेस क्लब जे न्यू ऑडिटोरियम हॉल में केक काटे मल्हाई वई। सालगिरह तक़रीब में GA सिंध मुहाज़ जे अब्दुल खालिक जुनेजो, हाशिम खोसो, पोरित मज़ाहिम जे अॻवान मसरूर शाह, निसार लेगारी, अकबर ख़ान खोसो, ख़ालिद जुनेजो, हफ़ीज़ कुरैशी जूनियर ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान खे घण क़ौमी मुल्क मञीदे 1940 जी करारदाद मुताबिक़ वहदतनि जी आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार हैसियत तस्लीम कई वञे, जॾहिं त सिंध जे माण्हुनि खे उन जो फितरी ऐं आलमी तौरु तस्लीम थियल क़ौमी हक़ ख़ुदि इरादियत इस्तेमालु करण जो मौक़ो ॾिनो वञे ऐं सिंध जे कुदरती वसीलनि ऐं आमदनी जे ज़रियनि ते सिंधी माण्हुनि जो अवलीन हक़ ऐं मुकमल इख़्तियार तस्लीम कयो वञे। हुन चयो त सिंध में धारियुनि जी छुड़वाग ऐं अणखुट आबादी बंदि करे अफ़गाननि समेत समूरनि गैर मुल्कनि खे नेकाली ॾिनी वञे, जॾहिं त मुल्क जे ॿिनि सूबनि मां रोज़गार लाइ ईंदड़नि खे 30 सालनि ताईं वोट ऐं मिल्कियत जो हक़ न हुजणु घुरिजे। जॾहिं त सिंधु दरिया ते समूरा डेमनि जा मनसूबा रद्द कया वञनि, सिंध ऐं पंजाब में पाणी जी विरासत 1940 वारे ठाह तहत कई वञे। हुननि चयो त सिंध अंदरि बि पाणी जी मुनसिफ़ाणी विर्छ कई वञे ऐं ताक़त जे ज़ोर ते पाणी ते कब्ज़ा कंदड़ वॾेरनि ऐं जागीरदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कया वञनि, जॾहिं त सिंध समेत मुल्क मां सियासी ऐं समाजी कारकुननि खे खंभे गुम करण वारो सिलसिलो बंदि कयो वञे ऐं गुम कयलनि खे आज़ादु कयो वञे या कोर्टनि में पेश कयो वञे। सिंधी नियाणियुनि जो ज़बरदस्ती मज़हब तब्दील कराइणु बंदि कयो वञे ऐं नंढी उमिरि वारो क़ानून लागू कयो वञे ऐं बासर माण्हुनि पारां सरकारी ज़मीननि ते कब्ज़ा करे सोसाइटियूं ठाहिण जो सिलसिलो फौरी बंदि कयो वञे। सिंधी खे सिंध जी क़ौमी सरकारी ज़ुबान करार ॾिनो वञे ऐं सिंध में हलंदड़ समूरनि सरकारी स्कूलनि में सिंधी लाज़मी पढ़ाई वञे। घोटकी प्रेस क्लब जो अॻूणो सदर ऐं सीनियर सहाफ़ी जीवतराम आर मंगलाणी कुझु अरसो बीमार रहण बाद 71 सालनि जी जमार में हमेशह लाइ विछड़ी वियो, जंहिंजे आख़िरी रस्मनि में सहाफ़ियनि, सियासी समाजी अॻवाननि मोहम्मद रमज़ान चन्ना, अलावरायो बोज़दार, अली असगर मलहण, शबीर आरबाणी, न्याज़ चना, अब्दुल्लाही सांद, मुश्ताक लेगारी, आज़ाद महर,
ज़फ़र अहमद सिद्दीकी, साईं लीनो अब्बासी, यूनस भुट्टो, फरीद मल्क, शाहिद चन्ना, यूसुफ मंगी, अयाज़ लतीफ़ दायो, हरेश कुमार, सिंधी अदबी संघ जे सेक्रेटरी परियल दायो, अब्दुल्लाही भुट्टो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। जीवतराम आर मंगलाणी खे आख़िरी रस्मूं अदा करण बाद अग्नि संस्कार कयो वियो। जीवतराम आर मंगलाणी पीपल्स पार्टी जो सरगर्म अॻवान रहियो। ज़ियाजी आमरे ख़िलाफ़ MRD जे प्लेटफार्म तां जदोजहद कंदे जेल में कुछ वक़्त पिण घारियाई, जॾहिं त बाद में घोटकी जे महर ग्रुप सां लाॻापियल रहियो ऐं महर ग्रुप जे प्लेटफार्म तां UC2 जो नाज़िम रहियो। जीवतराम आख़िरी दम ताईं महर ग्रुप सां सलाहियल रहियो। होॾ प्रेस क्लब घोटकी जीवतराम आर मंगलाणी जे देहांत ते हिकु हफ़्तो सोग जो ऐलान कयो आहे। संस वारसनि पुट मनोज कुमार, भाणेजन साफ़ी महेश कुमार ऐं ॿियनि सां ताज़ियत जो सिलसिलो पिण हलंदड़ आहे। अवामी तहरीक जी मरकज़ी काउंसिल जो इजलास अवामी तहरीक जे मरकज़ी सदर डॉक्टर रसूल बशीर ख़ासकेली जी सदारत में D10 पलेजू हाउस ते थी गुज़रियो। इजलास में मुल्क तोड़े सिंधी ताज़ी सूरतहाल जो जाइज़ो वठी अहम फ़ैसिला कया विया। इजलास खे ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर डॉक्टर रसूल बशीर ख़ासकेली चयो त मौजूदा सूरतहाल मां इहो साबित थी चुको आहे त गुज़िरियल 74 सालनि खां मुल्क मथां क़ाबिज़ हुक्मरान टोले जी क़ौम दुश्मन, अवाम दुश्मन पॉलिसियुनि ऐं आलमी साम्राज्य जी विंगार वहंदो रहण सबबि मुल्क में ॾींहों ॾींहुं इंतहा पसंदी ऐं बदआमनी वधी रही आहे। मुल्क अहिड़े ख़तरनाक सूरतहाल ते पहुतो आहे। पीपल्स पार्टी जी हुकूमत गुज़िरियल 14 सालनि खां सिंध खे अफ्रीका बणाए छॾियो आहे। सिंधी क़ौम खे बुख बदहाली जी ऊंदाहे खूह में उछलायो वियो आहे, जंहिंमें हिकिड़े पासे पाणी जी खोट ऐं कीमियाई भाण जी हथरादो खोट कराए सिंधी ज़राइत खे तबाह कयो वियो आहे, त ॿिए पासे तालीम सिहत जे निज़ाम जो धॼियूं उॾायूं वियूं आहिनि। सिंध जे पढ़ियल लिखियल नौजवाननि खे न फ़क़्ति नौकरियूं न पियूं मिलनि, पर सिंधी शागिर्दनि खे कराची जे तइलीमी इदारनि में दाख़िलाऊं न पियूं मिलनि। सिंध जी करप्ट ब्यूरोक्रेसी ऐं सिंध जे वज़ीरनि तोड़े वॾेरनि मेरठ जो क़तलाम करे नौकरियूं खपाइण जा दुकान खोले छॾिया आहिनि। हुन चयो त सिंध जो अवाम सिंध जे ज़मीननि, वसीलनि, शहरनि, ॻोठनि, नौकरियुनि खे बचाइण लाइ पुरअमन जदोजहद में असांजो साथ ॾिए। थर में ख़ुराक जी खोट ऐं बीमारियुनि वधीक ॿिनि ॿारनि खां हयातियूं खसे वरितियूं। थर पार्कर में ॿारनि जो फ़ौतगियुनि जो सिलसिलो रुकिजी नाहे सघियो। मिठी जी सिविल अस्पताल में ॿिनि ॿारनि 17 महीननि जी रोज़ीना धीअ सरदार ऐं गेनू लोहार जो ताज़ो ॼावल ॿारड़ो फ़ौत थी विया। ज़िले अंदरि वधीक ॿिनि ॿारनि जे फ़ौत थियण खां पोइ हलंदड़ महीने दौरान फ़ौतगियुनि जो अंग वधी 51 थी वियो, जॾहिं त सहूलियतनि जी खोट बरक़रार आहे। 100 ॿारनि जो पिण इलाज हलंदड़ हो। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जे कराची आर्ट्स काउंसिल में शाह लतीफ़ कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे चयो आहे त शाह लतीफ़ अशरफिया बदिरां अवाम जो शाइर आहे। अज़ीम सूफ़ी मुफ़करनि जी सरज़मीन सिंध खे ग़ुरबत ऐं नफ़रतनि जो मर्कज़ बणायो पियो वञे। शाह लतीफ़ औरतुनि, हारियुनि ऐं अक़लियतुनि खे हीरो बणायो। अमेरिका, यूरोप ऐं उभर जे तरक़ी में औरतुनि जो अहम किरदारु रहियो आहे। हुक्मराननि ऐं वॾेरनि पाकिस्तान जे ॿाहिराड़ियुनि खे औरतुनि लाइ मक़तलगाह बणाए छॾियो आहे। 70 ऐं 80 जे ॾहाके में असांखे आलमी ताक़तनि इस्तेमालु कयो। ओलह पाकिस्तान जो सरपरस्त बणजण बदिरां दोस्त बणिजे। पाकिस्तान जे मसइलनि जो हल तालीम ऐं ग़ैर जानबदार परॾेही पॉलिसी में आहे। तरक़ी जे अमल में सिंध जी शिरकत खां सवाइ नतीजा मुमकिन नाहिनि। दहशतगर्दी ऐं इंतहा पसंदीअ ॾखण एशिया जे मईशतनि ऐं क़दरनि खे तबाह करे छॾियो आहे। हाणे आलमी ताक़तनि जे मुफ़ादनि जी जंग जो हिसो न बणिजो। शाह लतीफ़ अमन, रवादारी ऐं मोहबत जो आलमी पैगाम ॾिनो। शाह लतीफ़ बुले शाह ऐं बाबा फ़रीद जे पैगाम ते अमल करणु घुरिजे। बराबरी, इल्म ऐं अमन सां पाकिस्तान खे कामयाब बणाइणो पवंदो। लाड़काणे में क़ौमपरस्त धुरियनि, मज़हबी अॻवाननि, सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरियुनि एहतिजाजी रैली कढी। उन मौक़े ते अॻवाननि गुल हसन, हाफ़िज़ बशीर अहमद शेख, अहमद बशीर कुराई, लियाकत अली
उमराणी अहमद नवाज़ बिरोही, सैयद रुस्तम अली शाह ऐं ॿियनि चयो त लाड़काणे में क़बाइली झेड़ा आम थी विया आहिनि। शहर में बदअमनी सबबि को बि शहरी महफ़ूज़ न आहे। रोज़ानी चोरियुनि फुरनि समेत ॿियूं वारदातूं थी रहियूं आहिनि। आख़िर केसिताईं अवाम ज़ुल्म सहंदो जेके इलाज दवाउनि ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। सरकारी खातनि में रिश्वत सवाइ कम नथा थियनि। शहर जे हर इलाइक़े में गंदगी सबबि इलाइक़नि में सफ़ाई जो निज़ाम बहितर न आहे। असां वटि पुलिस हूंदे बि अमन अमान न आहे। पुलिस जी सरपरस्ती में शराब जो विकिरो थी रहियो आहे, जंहिं करे नौजवान नस्ल, शागिर्द ऐं केतिरा ई ख़ानदान तबाह थी रहिया आहिनि। असां वटि व्याज केतिरा ई झुगा झण करे छॾिया आहिनि। असांजे गॾु थियण जो मक़सदु आहे त इंतिज़ामिया पंहिंजो क़िबिलो दुरुस्त करे ऐं बदअमनी ते ज़ाब्तो आणे अवाम खे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। जरवार में नौजवान साफ़ी मीरज़ादो बोज़दार दिमाग़ जी रग फाटण सबबि रहीम यार ख़ान जी अस्पताल में वफ़ात करे वियो, जंहिंजो मढ़ ॻोठ कोड़ो बोज़दार में आंदो वियो, जिते संस घर में कोहराम मची वियो। होॾांहुं जरवार प्रेस क्लब पारां 3 ॾींहं सोग जो ऐलान पिणु कयो वियो आहे। सिजावल जूणे जो भरिसां ॻोठ लुकमान बिरोही वासी नौजवान पोरियत मोहम्मद इस्माइल बिरोही खे मुबैना कारा इल्ज़ाम हेठि जवाबदार छुरियुनि जा वार करे क़त्ल करे छॾियो। मक़तूल जो मढ़ पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो आहे, जॾहिं त जवाबदार गिरफ़्तार थी नाहे सघियो। होॾांहुं मक़तूल जे सोट शफ़ी मोहम्मद बिरोही ॿुधायो त जवाबदार रजब बिरोही पंहिंजे ज़ाल सां मुंहिंजी सोट मोहम्मद इस्माइल खे कारह जो कूड़ो इल्ज़ाम हणी क़त्ल कयो आहे। जवाबदार बलूचिस्तान जो रहवासी आहे, जंहिंजी शादी मक़तूल जे साॻे ॻोठ मां थियल हुई। सोट मोहम्मद इस्माइल बिरोही ज़मीन खां वापसि ॻोठ अची रहियो हो त ॻोठ ॿाहिरां मोटरसाइकिल सवार जवाबदारनि हमिलो करे छुरियुनि जा वार करे खेसि क़त्ल करे छॾियो। इस्लाम कोट में धकड़चो ऐं गोड़ाणो जे रहवासियुनि आरिफ हजाम, इब्राहिम हजाम, गुलाम हैदर, शेरू लंजू, चेतन भील, सूमार भील ऐं ॿियनि थर समाजी तहरीक जे अॻवान अमीर हसन रायमो जी अॻवानी में 7 ॾींहं बि एहतजाज जारी रखियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त थरकोल जी माइनिंग दौरान निकिरंदड़ जर जो खारो पाणी असांजे ॻोठनि वेझो सर्वे ॿनियनि ऐं गौचर ज़मीन में छॾियो वियो आहे, जिते पाणी रोकण लाइ का बि दीवार नाहे ॾिनी वई। डैम जी का एरिया सेलेक्ट नाहे कई वई। हुननि चयो त इख़्तियारियूं नोटिस वठी असांखे इंसाफ़ ॾियारियुनि। बाडर खे तालुक़े जो दर्जो न मिलण ख़िलाफ़ रहवासी सरापा एहतजाज बणियल आहिनि। काल्ह बि ज़ेब अली सारियो, कामरेड कादर बिरोही, पुनल सारियो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते पुनल सारियो ऐं ॿियनि अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त बाडर खे हथु वठी तबाह कयो वियो आहे। शहर खे तालुके ऐं म्यूनिसिपल कमेटी जो दर्जो न ॾियण खां अलावा का तरक़ियाती स्कीम न ॾेई खडरात में तब्दील कयो वियो आहे, जंहिंजा ज़िम्मेवार हितां जा मक़ामी चूंडियल नुमाइंदा आहिनि। हुननि मुतालबो कयो त बाडर तालुके जो नोटिफिकेशन जारी करे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। उॾेरे लाल स्टेशन खे तालुके जो दर्जो न मिलण ख़िलाफ़ पिणु एहतजाजी तहरीक हलंदड़ आहे। काल्ह एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शटरबंद हड़ताल पिणु कई वई। रैली खे ख़िताब कंदे इज़त अली बिरहमानी, सुहेल अहमद साहिवाल, राउ सरदार, यूसुफ हिंगोरजो, मोहम्मद हाशिम छुटो, सिकंदर साहवाल, भाऊ खान पठान, लाइक ख़ासखेली, ज़ुहैब बुरड़ो ऐं ॿियनि चयो त उॾेरोलाल स्टेशन जी कामयाब रैली ते अवाम खे मुबारकूं ॾियूं था। एतिरे वॾे तइदाद में माण्हू निकिता आहिनि। सम्झूं था त उॾेरोलाल स्टेशन तालुके जो हक़दार आहे। हर फोरम ते उॾेरोलाल स्टेशन खे तालुके जो दर्जो ॾियारण लाइ जदोजहद जारी रखंदासीं। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं ख़बरूं। ऐं हाणे वर्क वरायूं था उन मज़मून जा जेको लिखियलु आहे नामियारे लेखक नसीर मेमण जो, जंहिंजो उनवान आहे आदम गणप बाबति ख़दशा।
वफ़ाक़ी हुकूमत मुल्क में वक़्त खां अॻु नई आदम गणप कराइण जूं तयारियूं शुरू करे छॾियूं आहिनि। आइन मूजिबि हर 10 सालनि खां पोइ मुल्क में आदम गणप थियणी आहे। उन हिसाब सां 2017 खां पोइ उहा मश्क 2027 में थियणी हुई। अलबत्ता हुकूमत पंहिंजे हिक इतिहादी धुर ऐं उनजी पुठि भराई में सिंध हुकूमत पारां कयल मुतालबे जी मोट में 5 सालनि अंदरि नई आदम गणप कराइण जो ऐलान कयो आहे। हिन भेरे आदम गणप लाइ डिजूर बजाए डिफेक्टो बुनियादनि ते आदम गणप कराइण जो ऐलान ॿुधण में आयो आहे। साॻी तरह हिन भेरे आदम गणप डिजिटल तरीक़े सां कराइण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। 2017 जी आदम गणप जा नतीजा अचण शर्त कराची सां तालुक़ रखंदड़ सियासी धुरियनि उन ते वावेला शुरू करे ॾिनी। दर हक़ीक़त उन आदम गणप मूजिबि कराची जी आबादी 1 करोड़ 60 लख बीठी हुई। कराची जी सियासत कंदड़ धुरियूं बिना कंहिं दलील ऐं सर्वे जे उहा दावा कंदियूं रहियूं आहिनि त कराची जी आबादी 2.5 करोड़ आहे। उन बुनियाद ते हू कराची जूं असेंबली में सीटूं वधाइण ऐं वधीक वसीला ख़र्च करण जा मुतालबा कंदियूं रहियूं आहिनि। साॻिए वक़्तु उन्हनि धुरियुनि खे वधीक धक तॾहिं रसियो जॾहिं कराची शहर जी आबादी जी लसानी बेहक जा विचूर पधरा थिया। 2 अगस्त 2021 ते रोज़ानी दी न्यूज़ में छपियल हिक तहक़ीक़ी ख़बर मूजिबि हिन आदम गणप में उर्दू ऐं पंजाबी ॻाल्हाईंदड़ आबादी जो सैकड़ो घटियो ऐं सिंधी पश्तो सिरैकी ॻाल्हाईंदड़नि जो सैकड़ो वधियो आहे। अंकन मूजिबि 1998 में उर्दू ॻाल्हाईंदड़नि जो सैकड़ो 98.5 हो, जेको 2017 में घटिजी 42.3 सैकड़ो थी वियो। उनजे उबतड़ सिंधी ॻाल्हाईंदड़ आबादी जेका 1998 में 7.2 सैकड़ो हुई, उहा 2017 में वधी 10.6 सैकड़ो थी वई। उहे अंग अखर लिसानी बुनियाद ते कराची जी सियासत कंदड़ धुरियनि लाइ ॻणती जो कारण हुआ। तंहिं करे उन्हनि धुरियनि आदम गणप जे नतीजनि जी मुखालफ़त शुरू करे ॾिनी। यादि रहे त सिंध जी मजमूई आदम गणप में सिंधी ॻाल्हाईंदड़नि जो हिसो 60 सैकड़ो खां मथे निकितो हो। उन लिहाज़ खां ॾिसिजे त उहे अंग अखर डेमोग्राफी जे हिसाब सां सिंध जे असलूकी आबादी जी बहितर तनासब खे ज़ाहिर करे रहिया हुआ। अलबत्ता सिंध हुकूमत NFC एवॉर्ड में वधीक हिसो वठण जे चकर में उन गणप खे रद्द कयो ऐं डेमोग्राफी वारे पासे खे ज़हन में न रखियो। ईअं 13 अप्रैल 2021 ते गॾियल मुफ़ादनि वारी कौंसिल जे इजलास में नई आदम गणप जी मंज़ूरी ॾिनी वई। चयो इहो थो वञे त उहा नई आदम गणप में डिफेक्टो तरीक़ो इस्तेमालु कयो वेंदो। यादि रहे त मुरोज डिजूरी तरीक़ो रुगो उहो माण्हू ॻणिया वेंदा जंहिंजी मुस्तक़िल रिहाइश उन शहर जी हूंदी। कराची में थुल्हे लेखे 50 लख खां 80 लख अहिड़ा माण्हू रहनि था जिन जा असुलोका रिहाइशी इलाइक़ा के ॿिया आहिनि। हाणे जेकॾहिं डिफेक्टो तरीक़े सां गणप थी त पोइ उन ॾींहं ते जेके बि माण्हू कराची में हूंदा उहे भले किथे जा रहवासी हुजनि, उन्हनि खे बि ॻणियो वेंदो। उनजे नतीजे में कराची जी आबादी जेका हींअर बाक़ी सिंध जो लॻभॻि 33 सैकड़ो आहे, उहो वधी 45 सैकड़ो जे लॻभॻि थी सघे थो। जीअं त 2023 जे चूंडनि खे नई आदम गणप जे बुनियाद ते कराइण जी बि ॻाल्हि थी रही आहे त उनजो मतिलबु इहो हूंदो त PTI MQ ऐं ॿियूं इतिहादी धुरियूं कराची जे सीटनि जो अंग वधाए एतिरियूं सीटूं हासिल करणु घुरंदियूं जंहिंसां या त उहे बाक़ी सिंध में हेरा फेरी वसीले सिंध मथां पंहिंजी हुकूमत क़ाइमु करे वठनि, या वरी सिंध में संदन मर्ज़ी खां सवाइ का बि हुकूमत ठही या हली न सघे। उन सॼी खेॾ खे सिंध हुकूमत सम्झे नथी या वरी उनजो हिसो बणिजी रही आहे। ॿिन्ही सूरतनि में न रुॻो ईंदड़ चूंडनि में पीपल्स पार्टी पाण सिंध में हुकूमत ठाहिण खां महरूम थी वेंदी, पर सिंध जे असलूकनि रहवासियुनि मथां उन्हनि धुरियुनि जो इंतिज़ामी कब्ज़ो थी वेंदो जेके सिंध खे वधीक सूबनि में विरहाइण जूं ख़्वाहिशमंद रहियूं आहिनि ऐं ऐलानियल जदोजहद पिणु कंदियूं रहियूं आहिनि। हिन वक़्तु कराची में लसानी सियासत कंदड़ समूरियूं धुरियूं साॻे सुफ़े ते आहिनि त कराची इंतिज़ामी तौरु बाक़ी सिंध खां अलॻि हुजे। वेंदे
पाण खे मुल्कगीर ऐं मज़हबी जमायत करार ॾींदड़ जमायत इस्लामी जी कराची जी क़यादत बि उन लाइन ते सियासत करे रही आहे। रही ॻाल्हि आदम गणप वसीले 500 अरब रुपया NFC वसीले वाधू मिलण वारो आसरो आहे, उहे बि बाक़ी 1100 अरब रुपयनि जहिड़ो ई लाभ ॾींदा। उन्हनि चंद अरब रुपयनि पुठियां सिंध जेको डेमोग्राफी जो नुक़सानु खाईंदी उन जे अॻियां हज़ारे अरब रुपयनि जी बि का हैसियत न आहे। सिंध हुकूमत खे घुर्जे त नई आदम गणप लाइ नओं फ्रेम वर्क जोड़ाए जंहिं हेठि गैर मक़ामी आबादी जी गणप कराए। सिंध जे वसीलनि मथां बार करार ॾींदे उन्हनि लाइ वफ़ाक़ खां NFC में अलॻि हिसो घुरे। अलबत्ता जीअं त उहा आबादी मक़ामी न आहे तंहिं करे उन्हनि खे नए तकबंदियुनि ऐं सीटनि जे तयन जो बुनियादु न बणाइणु घुरिजे। जेसिताईं डिजिटल डेटा रिकॉर्डिंग जो तालुक़ु आहे त उन लाइ जेके टेक्नोलॉजी जा वसीला सिख्या ऐं डेटा जे महफ़ूज़ हुजण वारियूं तक़ाज़ाऊं आहिनि उन्हनि बाबति आवाम खे कुझु ॿुधायो ई नाहे वियो। डिजिटल डेटा सां डिजिटल हथचुरांद करणु सवलो कमु आहे। हसास डेटा जे दुरुस्त रिकॉर्डिंग ऐं उन जी सिक्योरिटी बुनियादी सुवाल आहे। मजमूई तौरु हीअ बेवक़्ती आदम गणप सिंध वासियुनि जी भलाई वटां थींदे नज़र नथी अचे। सिंध सरकार खे अवाम अॻियां आदम गणप जे हसास पासनि बाबति वज़ाहतूं ॾियणु घुरिजनि। उन मश्क जे नतीजे में हथरादू तौरु अंग अखरनि सां हथ चुरांद थी त उन जा सियासी नतीजा गंभीर निकिरंदा ऐं सिंध में हिकु नओं ॾफेड़ जनम वठंदो। हीअ असीं अवां जी ख़िदमत में मज़मून पेश करे रहियासीं जंहिंजो लेखक हो नसीर मेमण, जंहिंजो उनवान हो त आदम गणप बाबति ख़दशा। इन्ही ते प्रोग्राम सोच वीचार मां सुभाणे ताईं मोकिलायूं था। इन साॻी दुआ सां त वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींध सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।